अक्सर निंड कंदे इंसान के जानवर नज़र ईंदा आहिनि। कुछ माण्हू नांग ॾिसंदा आहिनि त के वरी पालतू जानवरनि खे ॾिसंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां खे ख्वाब में जानवर नज़र अचनि था त इन जा केतिरा ई इम्कानी सबब थी सघनि था, जीअं अव्हां जे जानवरनि सां वक़्तु गुज़रण या कंहिं जानवर सां पेश आयल हादसो या ख़ुशगवार वाक़ियो जेको अव्हां खे यादि हुजे। अहिड़ी रीति ईअं बि मुमकिन आहे त इंसान कंहिं जानवर खां डिॼंदो हुजे या मोहबत कंदो हुजे, जंहिं जे करे हर वक़्तु उन बाबति सोचींदो हुजे, पोइ उहो ख्वाबनि में अची वञे थो। पर ख्वाब में ईंदड़ जानवर केतिरा ई भेरा शख़्सियत बाबति घणो कुझु सेखारनि था, जीअं घोड़ो वकार खे, शींहुं बहादुरीअ खे, कुमी सुस्त रफ़्तारी पर अकुलमंदीअ खे, गॾहिं मेहनती पर नाकाम, ऐं गेंडो ताक़त ज़ाहिर करे थो। साइंस तरफ़ां हिकु अहिड़ो ई तसवुरु ॾिनो वियो, जेतोणीकि इहो साबित नाहे थी सघियो, पर तहक़ीक़ मूजिबि मुमकिन आहे त जॾहिं इंसान जज़्बाती तौर ते ॾुखायल हुजे, उन वक़्तु ख्वाबनि में बि जंगली जानवर ॾिसंदो आहे। अहिड़ी रीति जेकॾहिं गोरिला सां मिलंदड़ जुलंदड़ जानवर ॾिसे थो त इन जो मतिलबु आहे त उन में इहा सलाहियत थी सघे थी जेका समाजी तौर ते ताक़तवर आहे। जेकॾहिं ॿिली नज़र अचे थी त इन जो मतिलबु आहे त अव्हां हिसास तबियत जा मालिक आहियो, जॾहिं त कुते खे ॾिसण वारा भरोसे वारा, मोहबत ऐं ख़ुलूस वारा हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां हाथी ॾिठो आहे त थी सघे थो अव्हां अहिड़ी शख़्सियत जा मालिक हुजो जेका कंहिं बि मामले में माज़ीअ जो हिसो हुजे, पर अव्हां उन खे छॾे नथा सघो ऐं यादि रखो था। जॾहिं त ॻऊं या ॾांद ख्वाब में ॾिसण वारा अक्सर इलाक़ाई मसइलनि में विकोड़ियल माण्हू हूंदा आहिनि। इन सां इहो बि इशारो मिले थो त अव्हां जे अबनि ॾाॾनि वटां अव्हां कुझु आदतूं इख़्तियार कयूं आहिनि।